ॾहों मेल मां ख़बर ॾींदा हलूं त पिराण शाख मां निकिरंदड़ वाटर कोर्स जंहिंजो पाणी दोदो खान लिगारी वागरे जी स्टाफ कोट मीरस ताईं वञे थो। ॾहों मेल खां दोदो खान लिगारी ताईं वाटर कोर्स जे हिक साइड जी मिट्टी नामालूम माण्हू काफ़ी ॾींहनि खां गॾ गाॾियुनि ऐं रेड़ियुनि ते कढी खणंदा रहिया ऐं राति जो चोरी वणनि जी वाढी कंदा रहंदा आहिनि ऐं नतीजो इहो निकितो जो वाटर कोर्स जो पाणी रोड जे किनारे ताईं पहुचण लॻो। वाटर कोर्स जे किनारे ते करोड़े रुपयनि जा सरकारी वण मिट्टी कढण सबबि किरी रहिया आहिनि। रोड खाते जा बेलदार घर वेठे मुफ़्त जूं पगारूं खणी रहिया आहिनि। शहरनि जो इरिगेशन डिपार्टमेंट जे बाला ऑफिसरनि खे नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।